शिकारपुर जे लखी गुलाम शाह लॻ पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल एसएचओ ख़मीसो ख़ान बिरोही ज़ख़्मनि जा सूर नसंदे शहीद थी वियो। लखी गुलाम शाह वारे इलाइक़े में ॾोहारी कोच खां फुर करे रहिया हुआ, जंहिंजे इतलाह ते एसएचओ ख़मीसो ख़ान बिरोही पुलिस नफ़री समेत मौक़े ते पहुतो, जंहिं दौरान पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान एसएचओ ख़मीसो ख़ान बिरोही सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में खेसि फौरी तौर ज़ियाउद्दीन सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते उहो ज़ख़्मनि जा सूर नसंदे शहीद थी वियो। शहीद ख़मीसो ख़ान बिरोही लखी गुलाम शाह थाणे जो एसएचओ मुक़ररु थियल हो। ओॾां शहीद एसएचओ ख़मीसो ख़ान बिरोही जी जनाज़ा नमाज़ शिकारपुर पुलिस लाइन ग्राउंड में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में पुलिस ऑफिसरनि, रेंजर्स अमलदारनि, सियासी समाजी अॻुवाणनि, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। छा थियो आहे हिते? ए बाबा फुर थी वियो आहे। काएं बजे हाणे थी आहे? हाणे थियो आहे। के अधु कलाक थिएसि थो। तव्हां काॾों पिया वञो? नवाबशाह खां कोइटा वञूं था। कोइटा वञो था? जी जी। हिते घणा हथियार हूंदा आहिनि? 7 माण्हू हुया। 7 माण्हू आहिनि? ॿिया ॿार बीठा हुया। तव्हां खे रोकियो? गाॾी में गोली हूंदो? गाॾी में टायर बच के है टायर। तव्हां फुरियो अथव? हा पूरे सब सवारी मोरी के सबन के माण्हुनि जो बचाव आहे? ना माण्हुनि जो छड़ो बचा पैसा मैसा जेको मोबाइल सब हेॾे जेकी हीअ बाहि थी भरे इहा छाजी आहे? इहो पलार रखल हो सॼो रोड बिला कयो उन्हनि धारे हिननि फौरन? हा जी चोरनि सॼो रोड बिला कयो। अच्छा, घणो टाइम तव्हांखे हिते बीहारियो? ॿियूं गाॾियूं फुरियूं? अधु घंटो त बीठासीं घंटो। ॿियूं गाॾियूं फुरियूं या? ॿियो पोइते बीठी वियो। अच्छा, पुलिस जेकी आई जंहिं महिल फायरिंग हले पई? बाद में सभु गाॾी अची वई। न मतिलबु फायरिंग जो जेकी हले पई हिन वक़्तु यकीन उहा हिते तव्हांजे हले पई या हेॾे हले पई? अलाए पोइ हिननि जो हले पियो फायरिंग। अच्छा, हा हिननि जो बाद में पोइ अलाए हिन विया पोइ हिन बाद में इहो आहे त एसएचओ ज़ख़्मी थियो आहे? अलाए एसएचओ जो त ख़बर न आहे। असां सभु अंदरि गाॾी में हुयासीं। अच्छा जी जी। तव्हां त ॿियो नुक़सान त न पुॼायो अथव न? न नुक़सान न पहुचो, बसि टायर गाॾी जा बच थी वियो न। पैसा में त सभु खणी विया। टायर घणो? हिकिड़ो बस थियल आहे? हिकिड़ो बस आहे जियो अॻियां? जी जी। असां पोइ हिननि प्रवेश कयूं टायर में।